रहने दो भाई, रहने दो। शाह दो, शफाफ दो। 20 खां 25 एप्लीकेशन्स पयूं आहिनि। हर ऑफिशियल जो दरवाज़ो असां खड़काए वेठा, लेकिन को बि असांखे ॿुधण लाइ तयारु कान्हे, असांजे मसइले खे हल करण लाइ को तयारु कोन्हे। आख़िरकार असां वटि हल इहो ई बचे थो त असां वञी प्रेस क्लब ते वेही बुख हड़ताल कंदासीं। असां हुते कैंप हणी वेही रहंदासीं 24 कलाक, जेसीं ताईं असांजो को मसइलो हल नथो थिए। उनखां पोइ बि अगरि असांजो मसइलो हल न थिए त असां मजबूरी तौरु अची असां सिंध असेंबली या CM हाउस जे अॻियां अची वेही रहंदासीं। असांजी का वॾी फरमाइश कोन्हे, असांजी हिकिड़ी सिंपल असांजी जेकी डिमांड आहे त बाबा हिकिड़ी शइ जेका ठहियल असांजो हॉस्टल जूं बिल्डिंगूं आहिनि, कम अज़ कम इन्हनि खे छॾियो, पंहिंजा इदारा वञी ॿिए हंधि खणी वञो, ॿिए हंधि खोलियो। तव्हां वटि सरकार आहे, तव्हां वटि बजट आहे, तव्हां किथे बि कुझु बि ठाहे सघो था, तव्हां वटि प्लॉट पिया आहिनि। जॾहिं शुरू में असांखे इहा हॉस्टल मिली हुई, इहा हॉस्टल 3 बिल्डिंग्स ते मुश्तमिल हुई। उन खां पोइ इन हॉस्टल में कब्ज़ो करे असांखे हिकिड़ी नंढी हॉस्टल ॾिनी वई कुझु रूम्स में, जंहिंमें असां 80 छोकिरा रहूं पिया ऐं पर रूम 3 खां 4 छोकिरा हिकिड़े रूम में रहूं पिया। उन खां पोइ हाणे हिकिड़ो नोटिस निकितो आहे त इहा हॉस्टल बि असांजी ख़ाली कराई थी वञे। असां सां इहो हिते माटली मां वारो सलूक थो कयो वञे। छा असां सिंध गवर्नमेंट खे इन जे करे वोट कयो होसीं त तव्हां पंहिंजे फ्यूचर डॉक्टर्स खे रोड ते आनियो? छा तव्हां पंहिंजे डॉक्टर्स जी सेकेंड होम हॉस्टल खां दरपदर कयो? छा असांजी पढ़ाई खे तबाह कयो? असां इहो पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। कोरोना लॻी पई आहे, यूनिवर्सिटीज़ कॉलेज बंदि लॻा पिया आहिनि, ट्रांसपोर्ट जी लिमिटेशन लॻी पई आहे, पोइ बि ॿार जेको आहे पंहिंजे घरनि मां आया आहिनि या घर वारा परेशान लॻा पिया आहिनि। हीअ छो आया आहिनि? हिन जो मक़सदु असांजो सिर्फ़ु इहो ई आहे त असांखे बुनियादी पंहिंजा हक़ ॾिना वञे। असां कोई हिन लग्ज़री का डिमांड नथा कयूं असां हिननि खां, कुझु असां हिननि खां की अहिड़ी एक्स्ट्रा शइ नथा घुरूं। असां पंहिंजा बेसिक राइट था घुरूं हिकिड़ो, त असांखे पंहिंजी हॉस्टल ॾियो वञे। असां रहूं का त असां कीअं रहंदासीं? असां पूरी सिंध मां, पूरे पाकिस्तान मां, बल्कि आउट ऑफ कंट्री अफ़गानिस्तान, कश्मीर या ॿियनि इलाइक़नि मां, दुनिया जे कुंड कुड़छ मां हिते ॿार अचनि था, पढ़नि था, हिते हॉस्टल में रहनि था। इहे काॾे वेंदा? अॻ में त असांजी कुझु बिल्डिंग ते कब्ज़ो हुयो, हाणे जेको आहे उहो कब्ज़ो त न छॾाइजी सघियो, पर इहो जेको आहे असांखे हिन बिल्डिंग मां बि बेदख़ल करनि था पिया। असां प्रोटेस्ट कयोसीं, हॉस्टल जे साम्हूं कयोसीं, IPMR जे साम्हूं कयोसीं, प्रेस क्लब जे साम्हूं प्रोटेस्ट कयासीं, लेकिन जेको आहे असां सां कंहिं बि गवर्नमेंट ऑफिशियल राब्तो न कयो। जॾहिं सिंध सेक्रेटरी वियासीं मैडम अज़रा पेचू सां मिलणु, त उते बि उन्हनि असांखे 3 खां 4 कलाक वेहायो ऐं उतां बि असांखे को रिस्पॉन्स न मिलियो। इवन मैडम जो PA बि असां सां मिलण लाइ तयारु न हुयो। त जेको आहे असांखे असांजा हक़ खपनि था पिया ऐं असां उनजे लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघूं था। जो बाहर से शहर के लोग बच्चे आते हैं उनके लिए हॉस्टल उसके घर की तरह होता है। अगर किसी से उसका घर छीना जाएगा तो हम बिल्कुल प्रोटेस्ट करेंगे, हम इसके खिलाफ एहतजाज करेंगे, पूरी कोशिश करेंगे कि हमसे हमारा घर हमसे ना छीना जाए, क्योंकि हम में से कोई भी बाहर रहाइश अफोर्ड नहीं कर सकता। तो इसके अलावा कोई चांस नहीं है। हम बिल्कुल भी ये जुल्म नहीं होने देंगे अपने ऊपर। हम इस जुल्म के खिलाफ पूरा रेजिस्ट करेंगे कि हमसे हमारा घर, हमारा हॉस्टल हमसे ना छीना जाए। जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त हॉस्टल ख़ाली कराइण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन फराज़ सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk